वरी महिरबानी साईं डॉक्टर आफ्ताब अबड़ो साहब ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं अॼोके ॾींहं जे मुनासिबत सां ॿोलीअ जे हवाले सां ग्रामर जे हवाले सां उमेद आहे त असांजा जेके मौजूदु दोस्त आहिनि उन्हनि जे ॼाण में इज़ाफ़ो थियो हूंदो ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे महिमाननि मंझां असांजे सदारती सथ मंझां सिंधी ॿोलीअ जे हिकु ॿिए नामियारे आलिम मुहक़िक़ ऐं सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे अॻूणे चेयरमैन साईं डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब जन खे त उहो अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब। प्रोफेसर डॉक्टर इसाक समेजो साहब चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, मोहतरम साईं मदद अली सिंधी साहब, साईं एजाज़ कुरैशी साहब, एहसान दानिश साहब, डॉक्टर कादी खादम साहब ऐं हिते वेठल सभई आलम अदीब अदब सां तमामु घणो चाह रखंदड़ सिंधी ॿोलीअ सां ऐं भेणूं ऐं भाउर, हिते ख़ासि करे ॿोलीअ जे हवाले सां असांजो दोस्त मुख़्तियार मल्हा साहब तमामु हिकिड़ो बहितरीन जेको सो पेश करे हो पंहिंजो मक़ालो प्रेज़ेंटेशन। ईअं ई साईं आफ्ताब अबड़े साहब डॉक्टर आफ्ताब अबड़े साहब बि पंहिंजी ॻाल्हि रखी आहे। हे इल्मी ॻाल्हियूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त उन ते काफ़ी जेको सो बहस थींदो रहियो आहे घणे वक़्त खां। मुख़्तियार मल्हा साहब पंहिंजूं ॻाल्हियूं उहे उन्हनि सबूतनि तां पेश कयूं, उन साईं जो पंहिंजो आहे। हिते आउं फ़क़ति ॿ टे ॻाल्हियूं रखंदुसि, थोरे जो आउं लिखी आयो आहियां पर आउं चाहियां थो त उहो आउं अॼु न पढ़ां, फ़क़ति उहो जेको लिखी आहियां उन हिसाब सां ॿ टे ॻाल्हियूं करियां। पहिरीं ॻाल्हि त हीअ असांखे सम्झणु घुरिजे, ऐं सफ़ा जेके असांजा क़ाबिल एहतराम हिते वेठा आहिनि जेके ॻाल्हाए विया आहिनि या जिन न ॻाल्हायो आहे, त ॿोली ऐं लिखत इहे ॿ अलॻि शयूं आहिनि। ॿोली अलॻि आहे, ॿोलीअ जी लिखत आहे। ईअं जेकॾहिं आहे त मुंहिंजे ख़्याल में ईअं आहे। सिंधी ॿोली मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका सा उन जे लाइ मुख़्तलिफ़ लिखतूं रहियूं आहिनि, मुख़्तलिफ़ अलफ़बे रही आहे, मुख़्तलिफ़ स्क्रिप्ट रहिया आहिनि। पहिरीं जेके पुराणे में पुराणी आगाटी में आगाटी मिले थी उहा मुहन जे दड़े मां मिले थी, हड़पा मां उहे निशानियूं मिलनि थियूं। ईअं ई ॿिया जेके पोइ आसे आसे उहे निशानियूं अचनि थियूं, पर उहा लिखत कीअं ख़तमु थी, जेका लिखत सुमेर ताईं बि वेंदी हुई, उन जा सॼी दुनिया सां तालुकात हूंदा हुआ, उहा लिखत सिंधी ॿोलीअ जी कीअं आसे आसे ख़तमु थी वई, उहा हज़ारें साल सवें साल जेको अरसो रही। पर हिते असांखे इहो सम्झणु घुरिजे त 450 या 449 में जेको क़बल मसीह में जेको फ़ारसियुनि जो हिते ईरान जो जेको हमिलो थियो हो, उन दौर में सालनि जा साल वरी फ़ारसी जेका सा राय थी वई हुई, लिखत सरकारी ॿोली। ऐं ईअं नथो चवां त उहा सिंधी खां ख़तमु थी वई, पर सरकारी ॿोली उहा थी वई हुई। उनखां पोइ ब्रह्मी हुजे, उनखां पोइ ॿियूं लिखतूं हुजनि, उहे हलंदियूं रहियूं। ईअं पोइ जेके असां वटि धारियुनि जो हमला थिया ऐं कब्ज़ा थिया, उहे ईरानियुनि जा हुजनि, कंधारियुनि जा हुजनि, काबिलियुनि जा हुजनि या ॿियनि जा हुजनि, हर माण्हू अची पंहिंजी पंहिंजी, हर मुल्क हर क़ौम अची पंहिंजी पंहिंजी ॿोली ऐं उनजी लिखत असां ते मरण जी कोशिशि कई, ऐं उहा सालनि जा साल सवें सालनि ताईं हली बि सही, राइज थी वई। पर सिंध जो माण्हू उहो पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदो बि रहियो, मुख़्तलिफ़ लिखतनि में उहो लिखंदो बि रहियो। जेकॾहिं असां ॾिसूं त उहो पहिरियों जेको तमामु आगाटो जेको बैत मिले थो, जेको तोड़े जो उन जी अरबी स्टाइल में लिखत आहे, जंहिंखे असां सिंधी चऊं, छाकाणि त उन दौर में उहा थी चुकी हुई त झूणूं मत उणूं आओ तमाची आओ
सबा जी बाज थी तोसी ठटो नंगर राय। इन जी लिखत जेकॾहिं असां ॾिसूं ॿियनि हंधि त ठहियो, पर आऊं फ़क़ति नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾियां थो। साईं डॉक्टर मखमूर बुखारी वेठो आहे हिते मटियारी में, हिकिड़ो आहे अब्दुल्ला मेमण, उन तमामु वॾो ज़ख़ीरो, क़दीम ज़ख़ीरो आहे किताबनि जो। उन ते सन जेको आहे उहो 9 हिजरी सदीअ जो आहे। त आउं सम्झां थो त उन दौर खां वठी इहा जेका असांजी लिखत आहे उहा लिखबी रही आहे। उहे असांजा अखर, उहे जेके असांजा आवाज़, उन जे लाइ उहे जेके अखर मुक़ररु थिया उहे लिखबा रहिया ऐं उन में किताब बि लिखबा रहिया। ईअं जीअं सिंधी ॿोलीअ जो ई हिकिड़ो किताबु छपायल आहे जेको डॉक्टर बलोच साहब जो आहे, जंहिंमें सिंधी ॿोलीअ जो आगाटो मंज़ूम ज़ख़ीरो, जंहिंमें हिकिड़ो उस्मान शाइर आहे, हिकिड़ो सगर ॾिनू आहे, हिकिड़ो हाजी आहे, हिकिड़ो पुस्यो आहे। उन जो कलाम आहे जेको इज़त बिन सुलेमान कातिब उन कंहिं ज़माने में जेको सो उन जेको सिंधी ॿोलीअ में उन में जेको लिखियो उहो अञा ताईं मौजूदु आहे, उन जो मिसाल आहे। मुंहिंजे ख़्याल में त इहा जेका लिखत हुई उहा घणे ज़माने खां हलंदी रही। जेका मुख़्तियार मल्हा ॻाल्हि करे वियो आहे सा बिल्कुलु सही आहे, छाकाणि त इहा घणे ज़माने खां हलंदी रही। पर छाकाणि त धारियुनि जा हमला, धारियुनि जूं ॿोलियूं बढ़णु, फ़ारसी ॿोली मरणु, कॾहिं अरबी ॿोली मरणु, कॾहिं कहिड़ी ॿोली, कॾहिं पाली, कॾहिं गुरमुखी, इहो ज़रूरु डॉक्टर आफ्ताब जी ॻाल्हि आहे त उन जे करे असां वटि उहो नुक़सानु बि रसियो। पर सरकारी तौरु उहे ॿोलियूं बि रहियूं, पर असांजो सिंधी माण्हू उहे लिखतूं उहे लिखंदो रहियो। उहे गुरमुखीअ में हुजनि या ॿियूं हुजनि त उहे लिखबियूं रहियूं। पर इहे जेके 4-5 शाइर आहिनि जंहिंजो आउं ज़िक्र करे वियुसि, इहो अरगून तरखान दौर जा शाइर आहिनि, जंहिंजो इज़त बिन सुलेमान वरी बि उन वरी किताब लिखिया आहिनि, नंढा नंढा किताब, जेको वरी उहो किताब छपियो आहे। पर उन खां पोइ घणो पोइ जेको अबुल हसन जी ॻाल्हि थी त अबुल हसन बि उहा साॻी लिखत उनखे अॻिते वधायो ऐं उहो एतिरो थियो उन दौर में त उन दौर में वरी बि किताब लिखजणु शुरू थिया। इहो मुग़लनि जो दौरु ऐं कलोड़नि जो शुरूआती दौरु, इन में उहे किताब लिखजणु शुरू थिया ऐं तमामु घणा किताब लिखिया विया। अञा ताईं उहो असां वटि ज़ख़ीरो मौजूदु आहे, तंहिंजे करे उहो ज़ख़ीरो असांजो पंहिंजो आहे। उहा अलफ़ बे जेके जंहिं मंझि उहे लिखिया विया उहे असांजा पंहिंजा आहिनि। तंहिंखां पोइ जॾहिं हिन मुल्क में सिंध में अंग्रेज़नि कब्ज़ो कयो, वरी चालाकीअ सां जॾहिं कब्ज़ो कयूं तॾहिं हो हर ॻाल्हि लिहाज़ सां चालाक हुआ। हुननि जॾहिं हिते सिंधी, पहिरीं त सिंधी ॿोली अची पंहिंजे ऑफिसरनि लाइ इहा ॻाल्हि तइ कयूं त उनखे सिंधी ॿोली सिखणु घुरिजे, सिंधी ॿोली अची उते राइज थिए। पर उनखां पोइ अॻिते आसे आसे हुननि इहो महसूसु कयो त असांखे जेका आहे उनजी स्क्रिप्ट उहा बि करणु घुरिजे। मुंहिंजा साईं, उन दौर में जेके लिखतूं हुयूं सिंधी ॿोलीअ जूं, सरकारी फ़ारसीअ खे छॾे जेके लिखतूं हुयूं, जेके अलबे हुयूं, जेके जंहिंमें किताब लिखिया पिए विया, जंहिंमें शाइरी लिखी पई वई, जंहिंमें तारीख़ ऐं अदब लिखियो पियो वियो, उहे इलाही स्क्रिप्ट हुआ। उहे 16 त अहिड़ा हुआ जेके बिल्कुलु जेके से तमामु वॾा ठीकु ठाकु हुआ, जंहिंमें ख़ुदावादी आहे, जंहिंमें खोड़ सारा मतिलबु त उहे लिखतूं जेके से उहे लिखबियूं रहियूं। ऐं उनजा नाला उते जॾहिं हुयूं जेके मौजूदु हुयूं उनजा पढ़ी थो वञा मुख़्तसर, छाकाणि त टाइम बि घणो थी वियो आहे। जंहिंमें गुरमुखी हुई, देवनागरी हुई, ख़ुदावदी हुई, लोहाणकी, खोजकी, ठटाई, हटवाणकी, मेमणकी, गुजराती, वंगाई, साखरू, सेवाणी, भाटिया ऐं शिकारपुरी। इहा त बाक़ाइदे जेके से उहे लिखतूं मौजूदु हुयूं। हाणे अंग्रेज़नि ॾिठो त जेकॾहिं अच्छा इहो नुक़सानु, इहो को उन में का सुठाई कोन हुई, पर उनजो इहो नुक़सानु हो, इहो पासो ख़राबु हो त हर हिकु ख़ितो जेको सो सिंध जो पंहिंजो पंहिंजो पे लिखत हुई, उन में को हिकिड़ी का मुक़ररु हुई कोन जंहिंमें सभई माण्हू लिखनि, जंहिंमें किताब लिखिया वञनि, जंहिंमें तारीख़ूं लिखियूं वञनि। पर सभिनी खां सगारो जेका लिखत हुई, जेका सभिनी खां सगारी अल्फ़ाबेट हुई, जेका लिखी पई वई, उहा आहे जेका हाणे असां लिखूं था। थोरी घणी तब्दीली असां जेका अंग्रेज़नि उहा मुक़ररु कई, उहा इहा ई आहे जेका असां, उहा ई आहे जंहिंमें इज़त बिन सुलेमान जेको सो लिखियो किताब,
उहा ई आहे जंहिंमें अबुल हसन जेके किताब लिखिया, उहा ई आहे जंहिंमें ज़ियाउद्दीन ठठवीह लिखिया, उहा ई आहे जंहिंमें मखदूम मोहम्मद हाशिम ठठवीह ऐं ॿियनि लिखिया। मुंहिंजे ख़्याल में त हीअ सभिनी खां तोड़े जो ख़ुदावादी बि उन दौर जी तमामु जेका सगारी लिखत हुई, उन में बि अहिड़ा खोड़ सारा अॼु बि पीर पठे जे खोड़ सारा अहिड़ा घर बि आहिनि जेके अञा ताईं उनजे ॿुभनि ते बि लिखियल आहे उहा ॿोली, उहा लिखत। पर सभ खां सगारी छाकाणि त हीअ लिखत हुई जंहिंखे असां अरबी सिंधी लिखत चऊं या सिंधी लिखत चऊं, जेका क़दीम दौर खां हलंदी आई आहे। अंग्रेज़ ही जेको अॼोके ॾींहं ते उहा मुक़ररु कई, उहा राइज कई। आउं सम्झां थो त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिन मौक़े ते आउं तव्हां सभिनी खे, सॼी सिंध खे, बल्कि सॼी दुनिया में जेके सिंधी रहंदड़ आहिनि उनखे आउं मुबारकबाद ॾियां थो जो अॼोके ॾींहं ते हीअ अहिड़ी हिकिड़ी जेका असां वटि अल्फ़ाबेट या लिखत मुक़ररु थी, जंहिंमें हज़ारें किताब पोइ लिखिया विया आहिनि। ऐं पोइ तोड़े जो उन ते इख़्तिलाफ़ हुजनि, नंढा नंढा इख़्तिलाफ़ हुजनि, उहे बि मौजूदु आहिनि। हा, किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीअ न अलफ़बे में हीअ ॻाल्हि कोन्हे, को दोस्त डॉक्टर आफ्ताब चए थो त उन में वावल जो मसइलो आहे, उहे उन ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं, उन ते बहस थी सघनि था। पर ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका असांजी मौजूदु जेका लिखत आहे, जेका अल्फ़ाबेट आहे, उहा घणे दौर खां उहा लिखबी रही आहे। उन में सवें बल्कि हज़ारें जेके कलमी नुस्ख़ा मौजूदु आहिनि, किताब बि लिखिया आहिनि। हेसि ताईं जेके हज़ारें किताब छपियल आहिनि सभु इन में आहिनि। पर ॻाल्हि रुॻो इहा आहे त असां उनखे उन लिहाज़ सां ॾिसूं, नंढियूं वॾियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे थी सघनि थियूं, उन ते ॻाल्हि बि थी सघे थी, उन ते वर्कशॉप थी सघनि था। जेकॾहिं उन में के नंढियूं ॻाल्हियूं आहिनि त उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर घटि में घटि हाणे अॼु ॾींहं ताईं हीअ जेका लिखत आहे, आउं सम्झां थो त हीअ जेका अल्फ़ाबेट आहे, ओड़ी असां वटि ॿी का बि कोन्हे। हिंदुस्तान में जेके मुख़्तलिफ़ बहस थिया, उते गुरमुखी बि लिखंदा रहिया, उते जे देवनागरी बि लिखंदा रहिया, पर उते बि जेके बहस हासिलु मक़सदु जेको बहसनि खां पोइ थियो उहो इहो थियो त हीअ ई जेका अरबी सिंधी जेका अल्फ़ाबेट आहे, उहा ई सिंधी ॿोलीअ लाइ बहितरु आहे, सभ खां बहितरु आहे। हा, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त जीअं डॉक्टर आफ्ताब चयो त उहे हर्फ़, उहे आवाज़ असांजा पंहिंजा आहिनि। उहो सीन बि असांजो पंहिंजो आहे, उहो स्वाद बि असांजो पंहिंजो आहे, उहे असांजा पंहिंजा आहिनि। हाणे उनखे रुॻो असां उहे जेके उहे निशानियूं उहे ॾिनियूं आहिनि, उहे निशानियूं जेके अरबी सिंधीअ जूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त असां राह न, पर असांखे सरो थियणु घुरिजे। असां हिन मौक़े ते अॼोको ॾींहुं असांजे लाइ हर लिहाज़ सां भलारो आहे, भाग भरियो आहे जो जेकॾहिं इहा मुक़ररु न थिए हा, अंग्रेज़ जे दौर में न थिए हा, उन में असांजा सिंधी आलम बि हुआ, जिन में हिंदू बि हुआ, जिन में जेको सो मुस्लमान बि हुआ, उन्हनि जूं तमामु वॾियूं महिनतूं आहिनि। ऐं जेकॾहिं इहा न हुजे हा त आउं सम्झां थो त पोइ ईअं ई हुजे हा त कंहिं खिते में गुरमुखी पई हले हा, कंहिं में जेको सो शिकारपुरी पई हले हा, किथे में देवनागरी पई हले हा, त किथे वरी ख़ुदाबादी पई हले हा। आउं सम्झां थो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं तंहिंजे करे आउं हिन मौक़े ते वरी बि तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो, सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ खे बि जिन ही प्रोग्राम कयो, एवॉर्ड सां गॾु ही मौज़ू रखियो। तव्हांजी महिरबानी। साईं, वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब। ऐं हाणे आउं स्टेज तां असांजी सदारती सथ मां गुज़ारिश कंदुसि असांजे सिंध जे तमामु वॾे हिकिड़े ॼाणू ऐं सिंधी ॿोली, सिंध जी सियासत, सिंध जे समाज ते गहरी नज़र रखंदड़ असांजे साईं प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब जिन खे तो अचनि ऐं पंहिंजे ख़िताब सां असांखे नवाज़नि। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब। साईं महिरबानी डॉक्टर एहसान दानिश साहब, स्टेज ते वेठल साईं कादी ख़ादिम साहब, साईं इसाक समेरो साहब, साईं मदद अली सिंधी साहब, साईं मोहम्मद अली मांझी साहब, साईं आफ्ताब अबड़ो साहब, साईं एहसान दानिश, मुख़्तियार मल्हा ऐं असांजा ॿिया जेके बि सभु रियाज़त साहब, इलाही मोज़िज़ डॉक्टर फयाज़ साहब वेठा आहिनि, असांजूं भेणूं वेठियूं आहिनि। अॼु जेको मूंखे महिरबानी करे लैंग्वेज अथॉरिटीअ दावत ॾिनी, मां ॿोलीअ जो त मुहक़िक़ न आहियां, पर मूं जेके ॻाल्हियूं सम्झूं ऐं त इहो जेको आहे
सो अॼु वाकई हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कबी त अॼु सही ॾींहुं आहे जंहिं ते लैंग्वेज अथॉरिटी पंहिंजो हीउ प्रोग्राम रिथियो, उन लाइ तव्हांखे मुबारकबाद हुजे। अॼु 53 जे 13 अप्रैल त हीउ थियो त वरी शायदि 18 ऑगस्ट ते 57 में ॿोली जेका असां बाटल फ्रेयर लागू कई एज़ अ क़ौमी ॿोली, नेशनल लैंग्वेज। बहरहाल मां इहो चाहींदुसि त जीअं असांजो हीउ ॿोलीअ जो अदारो आहे, हुकूमत खे पहिरीं अपील इहा आहे त हिन अदारे जो स्टेटस जेको आहे सो अञा थोरो वधायो वञे, हिन खे बहितर बनाए ऐं हिन खे इंटरनेशनल लेवल ताईं खणी अचिजे ऐं उनखे वधीक फंड्स ॾिजनि त हू वधीक रिसर्च कराए सघनि। असुलु ॻाल्हि त इहा आहे, हिकिड़ी अॼुकल्ह हिकिड़ो बहस पियो हले त कराची जेका हुई सा असुलु हुई कोन, सिंध जो हिसो त कोन हुई, पर हुई बि कोन। ऐं जॾहिं 48 में पाकिस्तान ठहियो त कराची क़ाइमु थी उन्हनि दोस्तनि कई जेके उतां हली आया, बाक़ी माना हिते कुझु कुल ख़ैरु हो। पोइ इलाही रिसर्च करणी पई, मूंखे तमामु घणी तकलीफ़ पहुती ऐं मूं उन ख़्याल खां डॉक्टर बलोच खे तमामु तफ़सील सां पढ़ियो। डॉक्टर बलोच तमामु गहराई सां, ॿियो MH पंवर, साईं मुंहिंजा चेतन माड़ीवाला, दीन मोहम्मद वफ़ाई ऐं ॿियनि इलाहियुनि माण्हुनि तमामु वॾी रिसर्च कई आहे, जंहिं ते मुंहिंजो किताबु तमामु जल्द अचण वारो आहे त कराची कॾहिं खां मौजूदु हुई। अहिड़ियूं 15-20 शाहिदियूं मिलियूं आहिनि त कराची क़बिल मसीह खां अॻे हुई, हज़रत ईसा जे दौर खां अॻे जी हुई, जंहिंमें तमामु सिकंदर आज़म जो अचणु। बहरहाल इहा ॻाल्हि मूं इन करे कई त जॾहिं हिननि इहो एतिरो कराची ते कयो असांखे, अॼु जॾहिं गाॾीअ में आयासीं पे, आफ्ताब साहिब हो, मद अली साहब, मां ऐं मुख़्तियार मला, त इहो सुवालु निकितो त भला सिंधी ॿोली असुल खां कॾहिं खां वजूद में आई, इहो असांखे ख़बर पवणु। इहो त चऊं था त आगाटी ॿोली आहे तमामु घणो, पर जीअं मांझी साहिब बि चयो, मां सम्झां थो इन ते हिकिड़ी कमेटी जेका लैंग्वेज अथॉरिटी स्कॉलर्स जी ठाहे त उहा हिकिड़ी तहक़ीक़ सां थियणु घुरिजे। त छो त असां ख़ामोश अहिड़े नमूने सां ॿी ॻाल्हि जेका मां कंदुसि हिन मौक़े ते, त जॾहिं डॉक्टर फ़ाहमीदा हुसैन साहिबा हुई ऐं साईं जोयो साहिबु, इमदाद हुसैनी, हबीबुल्लाह सिद्दीकी ऐं ॿिया सभु दोस्त हिकिड़ी क़ौमी ॿोलीअ जे लाइ कमेटी ठाही वई हिते, ऐं उन्हनि हिकिड़ो केस पेश कयो, पर बदकिस्मतीअ सां उहो उते वियो, पर हुनजी मुखालफ़त की। उन में मोहतरमा ससुई पलीजे जो बि किरदारु हुयो। त हींअर बि असां उन ॻाल्हि खे जेकॾहिं समेर साहिबु एक्सटेंड कयूं ऐं उन कमेटीअ में हींअर जेके ॿिया आलिम आहिनि वफ़ात करे विया, ॿिया रखो, त उहे इन केस तव्हांखे हिकिड़ो मज़बूत ठही मिले त उनखे क़ौमी ॿोली जंहिंजी ही सिंधी माण्हू डिमांड पिया कनि त उहो उते मिलणु घुरिजे। हिकिड़ो इहो मुंहिंजी गुज़ारिश हूंदी त जेको आहे सो ईअं थिए। ॿी मां ॻाल्हि कंदुसि हिन मौक़े सां त जीअं अल्फ़ाबेट जी ॻाल्हि निकिती आहे, त सिंधी ॿोली अदारे तरफ़ां मूंखे ख़बर नाहे त को डिप्लोमा या सिंधी अहिड़ो सर्टिफिकेट कोर्स क़ाइमु कयो वञे जेको इहे माण्हू सिंधी पर ग़ैर सिंधी माण्हुनि खे बि अहिड़े क़िस्म जी तरबियत ॾिनी वञे ऐं उहो अदारो पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो अहिड़े नमूने सां। ॿी ॻाल्हि जेका मां कंदुसि उहा आहे त जीअं 1972 जो एक्ट आहे, सिंधी ॿोली एक्ट पास थियो, उन में जेके शयूं रिक्वायर्ड आहिनि उहे खणणु घुरिजनि। उन ते असां वी नीड टू प्रैक्टिस ऑल दैट, ईअं कोन थींदो उनखे खणी रोडनि जा नाला आहिनि, ॿियूं घणियूं स्कूलनि में जेको आहे सो प्राइवेट स्कूलनि में तालीम नथी ॾिनी वञे, उन ते बि असांखे इहो कमु करणु घुरिजे। मां बसि मुख़्तसरनि इहे 2-3 ॻाल्हियूं करणु चाहियूं त जेको आहे सो पंहिंजो लैंग्वेज अथॉरिटी खे शाबाश हुजे त इन नमूने सां कमु करे पई ऐं अॼोको ॾींहुं बि तमामु सुठो। ऐं तव्हां जेके अवार्ड ॾिना आहिनि या जेके दोस्तनि खे सॼो अथव त तमामु सुठो, दोस्तनि सुठा सुठा मक़ाला पेश कया, डॉक्टर आफ्ताब अबड़े साहिबु, मुख़्तियार मल्हा साहिबु, साईं मांझी साहिबु ऐं ॿियनि दोस्तनि। त मुंहिंजे ख़्याल में असांखे हथो हथु करे इन्हनि शयुनि खे अॻियां वधाइणु घुरिजे त असां पंहिंजी ॿोलीअ खे बाक़ाइदे मञाए सघूं, क़ौमी ॿोली कराए सघूं ऐं थोरो अॻियां वधूं। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।
साईं प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, तव्हांजी तमामु वॾी महिरबानी ऐं तव्हां जेके ॻाल्हियूं रखियूं सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे तरफ़ां उन हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कमु थींदो बि रहियो आहे ऐं हिन वक़्तु बि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां सिंधी ॿोलीअ जे सिख्या जे सिलसिले में जेके कोशिशूं थी रहियूं आहिनि, मां सम्झां थो त असांजे इदारे जा चेयरमैन उन जे हवाले सां अव्हांखे वधीक मालूमात ॾींदा। त हाणे आउं निहायत ई इज़त एतिराम ऐं मान सां हिन इदारे जे चेयरमैन डॉक्टर इसाक़ समेजो साहब जिन खे गुज़ारिश कंदुमि त उहे अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। डॉक्टर इसाक़ समेजो साहब। क़ाबिल एतिराम मुंहिंजो उस्ताद साईं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब, साईं मदद अली सिंधी साहब, डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब, साईं आफ्ताब बबड़ो ऐं एजाज़ कुरैशी साहब, हाल में वेठल निहायत मोज़िज़ आलिम अदीब जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी जो की हिन अवार्ड तक़रीब में ऐं हिन सेमिनार में शरीक थिया आहिनि। मां दिलि जे गहराइनि सां तव्हांजो थोराइतो आहियां। मां सम्झां थो त हर क़ौम या वतन जा के मुबारक ॾींहं थींदा आहिनि। हिकिड़ो त जीअं मज़हब में ईद थींदी आहे ऐं ज़ाहिर आहे उहा सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सेलिब्रेट थींदी आहे, मल्हाई वेंदी आहे। पर उन खां अलावा बि के ॾींहं आहिनि जिन मां किन जे तारीख़ुनि जी ख़बर आहे, किन जी नाहे ख़बर। मिसाल मुंहिंजी नज़र में दुनिया जो सभ खां शायदि अज़ीम ॾींहुं उहो हो जंहिं ॾींहुं लफ़्ज़ ठहियो या ॿोली ठही। अलाए कहिड़े ज़माने में अलाए कंहिं माण्हू ठाही, जेकॾहिं ॿोली न ठहे हा त हीअ हेतिरा घणा इल्म, इंसानी तजुर्बा ऐं मुशाहिदा कॾहिं बि महफ़ूज़ थी ईंदड़ नस्लुनि जी रहनुमाई न करे सघंदा। ईअं ई इन खां वॾो मुबारक ॾींहुं कहिड़ो हूंदो जंहिं ॾींहुं सिंधी ॿोली ठही हूंदी, ऐं उन खां वॾो मुबारक ॾींहुं कहिड़ो हूंदो जंहिं ॾींहुं कंहिं माउ पंहिंजे ॿार खे सिंधीअ में लोली ॾिनी हूंदी, या जंहिं ॾींहुं शाह लतीफ़ पैदा थियो हूंदो ऐं हुन सिंधीअ में को बेत कावाई लिखी हूंदी। त ईअं बेशुमार ॾींहं आहिनि ऐं मां सम्झां थो जुलाई जो महीनो सिंधी ॿोलीअ लाइ इन करे मुबारक आहे छाकाणि त हिन ई महीने में जीअं सभिनी दोस्तनि ॿुधायो त 13 जुलाई 1853 ते अॼोकी जेका हीअ अल्फ़ाबेट आहे या पटी आहे, इन जो हिकिड़ो वधि में वधि मयारी शकिल जेका मुमकिन थी सघी पई उन ज़माने में, उहा तय करे उनखे ऑफिशियली राइज कयो वियो ऐं सिंधी ॿोलीअ में इल्म जा नवां दरवाज़ा खुलिया इन अल्फ़ाबेट जे मुकमल थियण सां। छाकाणि त पाण ॿुधी चुकासीं त बेशुमार जेके स्क्रिप्ट हुया, रस्मुल ख़त हुया, उहे राइज हुया। ऐं जॾहिं कंहिं ॿोली में एतिरा घणा रस्मुल ख़त हूंदा आहिनि त ज़ाहिर आहे इल्मु यकजा थी न आहे सघंदो। इन करे हिन सां सिंधी ॿोलीअ में बि वहदत पैदा थी ऐं सिंधी ॿोली जे मुख़्तलिफ़ शोबनि जो जेको इल्मु आहे उन में बि वहदत पैदा थी। त इन करे 13 जुलाई खां पोइ वरी असां जॾहिं 1972 में अचूं था त 3 जुलाई ते सिंध असेंबली में हिकिड़ो बिल पेश थियो सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बणाइण जो। 5 जुलाई ते बहस थियो, 7 जुलाई ते उहो पास थियो। उन खां पोइ ज़ाहिर आहे काफ़ी उन में उन ते मामला थिया, पर बहरहाल सिंधी ॻाल्हाईंदड़ जी हैसियत में असां सम्झूं था त इहो हिकिड़ो वॾो तारीख़ी मौक़ियो हो जंहिं पिणु सिंधी ॿोली जी जेका हिकिड़ी सरकारी हैसियत आहे उनखे हिकिड़ी तस्लीमी हासिलु थी सिंधी ॿोलीअ खे। ऐं पाकिस्तान जे अंदरि पहिरीं सिंधी ॿोली हुई या सिंधियुनि जी ॿोली हुई जंहिंखे इहो मक़ाम या दर्जो हासिलु थियो, जंहिंजे बुनियाद ते तमामु घणा इदारा ठहिया, जिन मां हिकु इदारो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी या सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो बि आहे। तंहिं करे मां सम्झां थो त इहो मुमकिन न आहे त कंहिं बि इल्म में को बि हर्फ़ आख़िर हुजे ऐं का बि ॻाल्हि या को बि नुक़्ते नज़र अकेले सिर मुकमल मरबूत ऐं मञण जोॻो हुजे। उन ते बहस ज़रूरु थींदो, उन ते इख़्तिलाफ़ राय बि ईंदी ऐं उनजे बारे में इहा गुंजाइश बि रखणु खपे, दिलि जी वॾाई ऐं सखावत हुजणु खपे त मुतबादिल जेको नुक़्ते नज़र आहे उहो अचे त माण्हू उनखे ॿुधे। पर वरी बि थींदो ईअं त दलील सां खुटंदो, मंतक सां उकलाइबो, ज़ाती तरह उन ते रद अमल न ॾिबो ऐं मौक़ुफ़ जो जवाबु कंहिं उबराईअ सां ॾियण बि न खपे। तंहिं करे मां सम्झां थो हिन वक़्त ताईं जेको बि सिंधी ॿोलीअ जी
जेका तरक़ी थी आहे उन में बहरहाल हिन रस्मुल ख़त जो वॾो हथु आहे। बीठल न फितरत आहे, न समाज आहे, न ज़िंदगी आहे, त पोइ ॿोली या उनजो स्क्रिप्ट बीह कीअं रहंदो। ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ दौरनि में ॿोलियुनि पंहिंजा लफ़्ज़ी ज़ख़ीरा बि वधाया आहिनि, तब्दील कया आहिनि, स्क्रिप्ट बि मटाया आहिनि। इहा का अनोखी ॻाल्हि न आहे। आख़िरी बि जेको 1993 ईस्वी में उज़्बेकिस्तान जी जेका पार्लियामेंट आहे, मां सम्झां थो इहो आख़िरी स्क्रिप्ट हूंदो जेको रोमन अख़्तियार कयो वियो कंहिं ॿोलीअ जे पारां। त 1993 में बि रोमन स्क्रिप्ट अख़्तियार कयो वियो। ऐं हाणे त जेकॾहिं का पार्लियामेंट न बि करे तॾहिं बि दुनिया में तेज़ीअ सां सोशल मीडिया जे अचण खां पोइ हिकिड़े मुतबादिल स्क्रिप्ट तौरु रोमन जेको आहे उहो क़बूलु थी रहियो आहे। ऐं मां सम्झां थो इहा ॻाल्हि त लिखियलु आहे कोन त रोमन ख़ुदि रोमन जो स्क्रिप्ट न हो, उहो उनखां पहिरीं लैटिन वटि हो, उनखां पहिरीं ग्रीक वटि हो। त उहे ॿोलियूं पाण लातीनी ख़तमु थी वई, पर उन पंहिंजो जेको लफ़्ज़ी ज़ख़ीरो आहे या जेको स्क्रिप्ट आहे उहो वरी अंग्रेज़ी खे मुंतक़िल कयो। ईअं ॿोलियुनि खां सिखनि थियूं, उन्हनि खां पिराइनि थियूं, पंहिंजो पाण खे वधीक मैच्योर कनि थियूं। त इहो हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो आहे जेको कॾहिं बि बीहंदो कोन। असां केतिरो बि पंहिंजे कंहिं स्क्रिप्ट खे या ॿोलीअ खे या उनजे लफ़्ज़ी ज़ख़ीरे खे मुक़दस सम्झी वेही रहूं ऐं उन लाइ केॾो बि वॾो अक़ीदो रखंदा हुजूं, पर मां नथो सम्झां त दुनिया जी का बि ॿोली कंहिं बि स्क्रिप्ट ते या कंहिं बि मख़सूस लफ़्ज़ी ज़ख़ीरे ते बीह रही आहे। जेकॾहिं नाहे बीठी त पोइ ज़ाहिर आहे सिंधी बि इन इर्तक़ाई मरहलनि मां गुज़रंदी ऐं थी सघे थो उन मां के ॻाल्हियूं असांखे ॾुख ॾियनि ऐं के ॻाल्हियूं अहिड़ियूं हुजनि जेके ख़ुशी ॾियनि। पर बहरहाल हीउ हिकिड़ो फितरी अमल आहे त ॿोलियूं तब्दीली जे अमल मां गुज़रंदियूं। अॼु सुभाणे परीहं उनखे वरी के नवनि सवालनि जे आॾो उनखे बीहणो आहे। त उन मां जेके ॿ सवाल अॼु जा आहिनि, अॼो के हिन मुबाहिसे जा या हिन सेमिनार जा आहिनि, मां सम्झां थो उन्हनि खे अञा वधीक वॾे फोरम ते वठी वञण जी ज़रूरत आहे। हिकिड़ो इहो त जेको ख़ुदि मौजूदा स्क्रिप्ट आहे उनजे अंदरि जेको हम आवाज़ या हिकु जहिड़नि आवाज़नि ते मुश्तमिल अखरनि जो जेको बहस आहे उनखे कीअं उकलाइजे। ऐं ज़ाहिर उहो हिकिड़ो इल्मी मसइलो आहे, इहो को ख़्वाहिश जो मसइलो न आहे। उनखे इल्मी तरह सां ई ॾिसण जी ज़रूरत आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त इन ते बि हिकिड़ो मुबाहिसो या मुज़ाकिरो हिकिड़ो बहस रखूं ऐं ॿोलीअ जा माहिर, तालीम जा माहिर, मुख़्तलिफ़ इल्मनि जा माहिर जिन जो वास्तो आहे स्क्रिप्ट सां ऐं आवाज़नि सां, उहे कंहिं तरह सां हिन में रहनुमाई कनि। मुमकिन आहे अॼु न त सुभाणे इन जे बारे में बि को वधीक मंतक़ी फ़ैसिलो साम्हूं अचे। ऐं ॿियो ज़ाहिर आहे त ख़ुदि रोमन स्क्रिप्ट जहिड़ी रीति वालार करे रहियो आहे, सॼी दुनिया में ॿोलियुनि खे खाई रहियो आहे ऐं हिकिड़े मुतबादिल स्क्रिप्ट तौरु अख़्तियार थी रहियो आहे, त छा उनखे रोकण लाइ का रिथाबंदी कजे या उनखे हिकिड़े सेकेंड या ॿिए स्क्रिप्ट तौरु अख़्तियार कजे जेको ज़ाहिर ख़ुदि ब ख़ुदि थी वियो आहे, जंहिंमें कंहिं बि इदारे जी न पॉलिसी आहे न कंहिं असेंबली उनखे पास कयो आहे। पर मोबाइल फ़ोन जे अचण खां पोइ ऐं सोशल मीडिया खां पोइ उहो ख़ुदि ब ख़ुदि दुनिया उनखे इस्तेमालु करे रही आहे ऐं उन ते का बि रोक मुमकिन न आहे। तंहिं करे ज़ाहिर इहे अहिड़ा सवाल आहिनि जिन खे असां जेकॾहिं नज़रअंदाज़ करे ऐं छपणी वेही रहंदासीं त इन्हनि जो उकलाउ कोन थींदो। नेठि बि इन्हनि जो हल वरी बि गुफ़्तगू आहे ऐं उन जे बारे में इल्मी गुफ़्तगू आहे। तंहिं करे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कोशिशि कंदी त इन्हनि मसइलनि ते गुफ़्तगू खे आम करे या आलमनि खे विहारे इन बाबति ॻाल्हि ॿोल करे। हिकु ॿ ॻाल्हियूं थियूं जिन जे बारे में मां थोरी वज़ाहत करणु चाहियां थो त ख़ासि तौर ते जेको डॉक्टर फ़मीदा हुसैन जे ज़माने में हिते हिकिड़ी ॿोली कमेटी ठही ऐं उन्हनि हिकिड़ो बिल जो मसवदो ठाहियो हो जेको जंहिंमें ससी पलीजो साहिबा जो तमामु वॾो किरदारु हो। उहो बिल सेनेट में पेश बि थियो पर पोइ उहो रद्द थी वियो या उनखे डिफर कयो वियो छाकाणि त नून लीग जेका हुई उहा इन लाइ राज़ी न हुई त कंहिं तरह सां उर्दू खां सवाइ ॿियूं ॿोलियूं क़ौमी ॿोलियूं बणिजनि। तव्हांखे हैरत थींदी त 2010 में बि पंजाब असेंबली जेको बिल पास कयो आहे उन में हुननि पंहिंजी दफ़्तरी ऐं ऑफिशियल लैंग्वेज जेको आहे उर्दू खे रखियो आहे। हिन वक़्त ताईं ॿोलीअ जे सवाल खे ऐं ॿोलियुनि खे उर्दू खां सवाइ ॿियनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली बणाइण जो जेको मुतालबो आहे उहो फ़क़ति सिंध पारां थी रहियो आहे। कॾहिं बलोचनि नाहे कयो, हालांकि बलोच सम्झो ईंदो आहे त असां खां वधीक कोन परसनि, कॾहिं बलूचिस्तान जी असेंबलीअ जंहिंमें मेंगल जहिड़ा वज़ीर अला रहिया पर हुननि कॾहिं इन मसइले ते न ॻाल्हायो ऐं कॾहिं इहो सुवाल न उथारियो। केपी सुवाल नथी उथारे, पंजाब त बिल्कुलु उनखे कॾो को पुठी पोयां उछलाए चुको आहे। तंहिं करे ज़ाहिर आहे इन बाबति हिकिड़ी वॾे पैमाने ते रुॻो का बिल कमेटी ठाहिण सां या रुॻो असांखे पंहिंजे तौर ते के पॉलिसियूं ठाहिण सां शायदि असां हिकिड़े वॾे मंज़रनामे खे मुतासिर
न पिया करे सघूं। इन सिलसिले में ताज़ो जॾहिं 21 फरवरी ते सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे कराची में हिकिड़ी कॉन्फ्रेंस कई त सिंध असेंबलीअ हिकिड़ो बिल पास कयो ऐं उन बिल में हुननि मुतालबो कयो त उर्दू खां सवाइ पाकिस्तान जूं जेके ॿियूं 4 अहम ॿोलियूं आहिनि, सिंधी, पंजाबी, पश्तो ऐं बलोची, उर्दू सां गॾु उन्हनि खे बि क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। जेतोणीकि हिन वक़्तु ताईं सराइकी जे बारे में मुतालबो थींदो रहियो आहे, हिंदको जे बारे में, हज़ारगी जे बारे में, शिना जे बारे में, पर उहे ॿोलियूं यकीनन अहम आहिनि, तारीख़ी आहिनि, उन्हनि जे तमामु घणा ॻाल्हाईंदड़ आहिनि, पर हीउ हिकिड़ो लॉजिकल मुतालबो हो, हीउ हिकिड़ो मंतकी मुतालबो त घटि में घटि भला जेके यूनिट्स आहिनि, जेके सूबा आहिनि, जिन जी हिकिड़ी तारीख़ी हैसियत तव्हां तस्लीम बि कयो था, घटि में घटि उन्हनि जे जेके मर्कज़ी ॿोलियूं आहिनि उन्हनि खे त क़बूलु कयो। उन बुनियाद ते सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जेके बि सेनेटर आहिनि, सेनेट में वेठल मुख़्तलिफ़ सूबनि जा ऐं जेके क़ौमी असेंबली जा मेंबर आहिनि, उन्हनि हिकिड़ो ख़त लिखियो आहे त जीअं त हीअ सिंध असेंबली पास करे चुकी आहे, तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां इहो बिल क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां पास करायो। हीउ हिकिड़ो असांजो एफर्ट हुयो या कोशिशि हुई। इन सिलसिले में असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां गुफ़्तगू बि कई आहे, राब्ते में बि आहियूं, पर हिन वक़्तु छाकाणि त असेंबलियुनि जो वक़्तु पूरो थी रहियो आहे, तंहिं करे उन जो को घणो नतीजो नज़र असांखे अचे कोन थो। वरी जॾहिं नई हुकूमत ईंदी ऐं इहो उबूरी दौरु गुज़री वेंदो, तॾहिं शायदि इन क़ाबिल थियूं त असां वरी इन्हनि सभिनी फोरमनि जो दरवाज़ो खड़कायूं ऐं पंहिंजी इन ॻाल्हि खे न रुॻो हिकु आवाज़ जी शकिल में उथारियूं, छाकाणि त बिल ठहियो पियो आहे, केस ठाहिण जी ज़रूरत न आहे। इन केस खे हिकिड़ो वॾो केस ठाहिण जी ज़रूरत आहे, हिकिड़ो वॾो मुतालबो ठाहिण जी ज़रूरत आहे, जेको मुतालबो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि जा ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू उथारनि, छाकाणि त उन सतह ते अञा उभरियो ई न आहे इहो जेको मसइलो आहे। ऐं उन में ज़ाहिर जेके बि असांजा दानिश्वर आहिनि, ॾाह आहिनि, जिन हिन वक़्त ताईं हिन ते कमु कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे अॻिते वधी पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कनि, पंहिंजनि सियासतदाननि खे, पंहिंजे नुमाइंदनि खे इन सवाल जे बारे में बार बार यादि ॾियारनि त जीअं उहे इहो मसइलो खणी वञनि, छाकाणि त जेके असांजा हितां नुमाइंदा वञनि था, उन्हनि जे टेबल ते ॿोली जो सुवालु आहे ई न। ॿोली जो सुवालु सिंध जे माण्हुनि जो आहे, ॿोली जो सुवालु सिंध जे आलमनि जो आहे, सिंध जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जो आहे। उन्हनि खे ई इन ॻाल्हि खे हिकिड़ी मूवमेंट जी शकिल ॾियणी पवंदी, उन्हनि खे ई इन खे हिकिड़ी तहरीक जी शकिल ॾियणी पवंदी, तॾहिं मां सम्झां थो त असांजो इहो जेको सुवालु आहे, इहो कंहिं बहितर जवाब ताईं पहुची सघे थो। उनखां पोइ अॼोकी जेका तक़रीब आहे, ख़ासि तौर ते अवॉर्डनि जी तक़रीब, तव्हां ॾिठो आहे त 3 सालनि जा अवॉर्ड आहिनि जेके असां अॼु ॾेई रहिया आहियूं। इन सिलसिले में रुॻो अवॉर्ड जी हद ताईं असां महदूद न आहियूं, पर असां सिंधी ॿोलीअ बाबति कमु करण खे उत्साहण लाइ ॿिया बि केतिरा ई नवां जेके आहिनि उहे अॻुभरायूं कयूं आहिनि। मिसाल तौरु असां हाणे लुग़तूं अनाउंस कयूं आहिनि ऐं उन में चाहियूं था त वधि में वधि नवां माण्हू साम्हूं अचनि, छाकाणि त मौजूदा वक़्त में जेकॾहिं असां तमामु घणी बि कोशिशि कयूं, जिन जे बारे में चऊं त हीअ ॿोलीअ जा माहिर आहिनि, ॿोलीअ जा ॼाणू आहिनि, ॿोलीअ ते कमु कनि था, त तव्हां 10-12 माण्हुनि खां अॻिते बीह रहंदव। असांखे ज़ाहिर आहे हिन कम लाइ 100 माण्हू खपनि, तॾहिं असां सिंधी ॿोली जी इहा जेका घणरंगाई आहे, जेका वुसत आहे, जेको उनजो जेको हुस्न आहे, उनखे महफ़ूज़ करे सघंदासीं, या उन बाबति हिकिड़ो इल्मी जेको आहे मुबाहिसो आहे, उनखे कंहिं नतीजे ते पहुचाए सघंदासीं। ऐं उन ॾिस में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी बिल्कुलु ओपन आहे, खुलियल आहे। असां हर क़िस्म जी तनक़ीद ॿुधंदा आहियूं ऐं ख़ुशी थींदी आहे, छाकाणि त जेको मैटर नथो करे मुआशिरे में, उनजे बारे में माण्हू छो ॻाल्हाईंदा। जॾहिं तनक़ीद थींदी आहे त सम्झंदा आहियूं त असां बहरहाल किथे न किथे को वजूद रखूं था, किथे न किथे असांजी का मौजूदगी आहे, ऐं ज़रूरु माण्हू ॻाल्हाइनि, असांखे उन सां पंहिंजो पाण खे बहितर करण में मदद मिलंदी आहे। पर गॾोगॾु असां इहो बि चऊं था त तव्हां असांजी इहा मदद कयो त जिन माण्हुनि जी असांखे ख़बर न आहे, जिन माण्हुनि ताईं असां पहुची न पिया सघूं, ऐं उहे माण्हू उस्ताद बि थी सघनि था, आलिम बि थी सघनि था, शागिर्द बि थी सघनि था, उहे नवां माण्हू जिन खे ॿोली बाबति कमु करण जो शौक़ु आहे, उहे बि थी सघनि था। ऐं ज़रूरी न आहे त उहे रुॻो सिंधी शोबे जा शागिर्द हुजनि, उहे एंथ्रोपोलॉजी जा शागिर्द बि थी सघनि था, उहे सोशलॉजी जा बि थी सघनि था, उहे अंग्रेज़ी जा ऐं उर्दू जा बि थी सघनि था, जिन खे सिंधी ॿोलीअ बाबति का दिलचस्पी हुजे। असांखे उन्हनि सां ॻंढियो, या उन्हनि बाबति असांखे आगाह कयो, या असांजी उन्हनि जे विच में तव्हां पुल जो किरदारु अदा कयो। असां उन्हनि खे पंहिंजनि मुख़्तलिफ़ कमनि में, पंहिंजनि मुख़्तलिफ़ जेके मनसूबा आहिनि उन्हनि में हिसो बणाइणु चाहियूं था, उन्हनि खां मदद वठणु चाहियूं था, ऐं असांजी ख़्वाहिश आहे त ॿोलीअ बाबति नवां आलिम ऐं मुहक़िक़ पैदा कयूं, उन्हनि खे उत्साहियूं, उन्हनि जी जेका बि ऐं जंहिं बि नोयत जी मदद आहे उहा कयूं, त जीअं
हीउ सिलसिलो बीह न रहे, जेका ओचिती कुझु वॾनि आलमनि जे वञण जे नतीजे में हिकिड़ो मायूसीअ जो इज़हार कयो वियो त हाणे डॉक्टर अलाना वियो त हाणे ॿोलीअ जो छा थींदो, हाणे डॉक्टर जेटले वियो त हाणे छा थींदो, डॉक्टर बलोच वियो त हाणे छा थींदो। त इन हाणे छा थींदो जे सुवाल खे मां सम्झां थो असां सभिनी खे संजीदगीअ सां ॾिसण जी बि ज़रूरत आहे ऐं उनजे लाइ नवनि माण्हुनि खे उत्साहण जी बि ज़रूरत आहे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। महिरबानी डॉक्टर इसाक समेज साहब। इसाक समेज साहब जन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे हलंदड़ कमनि बाबति बि तव्हांखे आगाही ॾिनी ऐं छा करणु खपे, जेके सिंधी ॿोलीअ जे हवाले सां हिकिड़ा अहम सुवाल आहिनि उन्हनि ते पंहिंजी गुफ़्तगू कई। मां सम्झां थो हिकिड़ी ॻाल्हि जेका रहिजी वई, जेका एजाज़ कुरैशी साहब जन जेके ॻाल्हियूं रखियूं उन्हनि मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुई त सिंधी ॿोलीअ जे सिख्या जे सिलसिले में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी छा कुझु करे रही आहे या न करे रही आहे। त मां सम्झां थो इहो अव्हांखे ॿुधी तमामु घणी ख़ुशी थींदी त इन सिलसिले में मौजूदा वक़्त में असां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां सिंध जे 3 डिविजनल हेडक्वार्टर्स में कराची, हैदराबाद ऐं सखर में सिंधी ॿोलीअ जा सिख्या मर्कज़ क़ाइमु करे रहिया आहियूं, जिन में असीं प्राइवेट स्कूल्स में पढ़ाईंदड़ जेके उस्ताद आहिनि जेके सिंधी ॿोली पढ़ाइनि था ऐं अक्सर इहा शिकायत ऐं शिकवो रहियो आहे त उहे ठीकु नथा पढ़ाइनि, उन्हनि खे बि ट्रेनिंग ॾींदासीं, उन्हनि जा बि उते तरबियती क्लास थींदा। त उन सां गॾोगॾु जेके सिंधी नथा ॻाल्हाए सघनि, ग़ैर सिंधी आहिनि ऐं सिंधी ॿोली सिखणु चाहिनि था, उन्हनि खे बि असां उन्हनि सिख्या मर्कज़नि में दावत ॾींदासीं त उहे अचनि ऐं असां उन्हनि खे सिंधी ॿोली जी सिख्या जे सिलसिले में असां पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। त असीं हाणे अञा अॻिते हलूं था ऐं जॾहिं मुंहिंजी स्टेज ते हाणे बाक़ी असांजे 2 इंतिहाई सीनियर ऐं मोतबर नालनि ते नज़र पवे थी, त जॾहिं मां उन्हनि मां हिकिड़े अहम नाले, हिकिड़े अहम अदीब, हिकिड़े अहम असांजे लेखक खे सॾियां थो त मूंखे शाह लतीफ़ जो इहो बेत बिल्कुलु वर करे यादि अचे थो त वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए तूं तनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। मां गुज़ारिश कंदुसि साईं मदद अली सिंधी साहिब जन खे त उहो अचनि ऐं पंहिंजे ख़िताब सां असांखे नवाज़नि। साईं मदद अली सिंधी तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में। स्टेज ते वेठल मार वारा दोस्तो ऐं हेठि वेठल भाउरो ऐं भेनरो, नाला कोन थो वठां छाकाणि त टाइम घणो थी वियो आहे, तमामु घणा दोस्त वेठा आहिनि। सभ खां पहिरियों त आउं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन खे डॉक्टर इसाक समेज खे मुबारकबाद ॾींदुसि त हुन अॼोके अहम ॾींहं ते ही सेमिनार सॾाए असांजी इज़त अफ़ज़ाई कई आहे। सुजाॻ क़ौमूं पंहिंजनि उन्हनि ॾींहंनि खे सदाईं यादि रखंदियूं आहिनि जिन ॾींहंनि ते उन्हनि क़ौमुनि जे भलाई ऐं बहितरी लाइ फ़ैसिला थिया। सिंधी ज़बान जे क़दामत जो जेतिरो तालुक़ु आहे त मां हिते वज़ाहत कंदो हलां, असांखे कंहिंखां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत कोन्हे। हिकु अहिड़ो ख़ितो जंहिंजी तहज़ीब 7,500 साल पुराणी आहे, उनजी का त ॿोली हुई, कुझु त ॿोली माण्हू ॻाल्हाईंदा हुआ, गूंगा त कोन हुआ। अवां ॾिसो त मोहनजे दड़े जी ॿोली अञा जी भांज न थी आहे। इन करे असां इन ॻाल्हि से सहमत आहियूं त असांखे पंहिंजे तहज़ीब ते फ़ख़ुरु आहे, असांखे पंहिंजे ॿोलीअ ते फ़ख़ुरु आहे। पोइ ॿोली कॾहिं कहिड़े दौर में बि रही। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त हीअ दुनिया जो उहो ख़ितो आहे जंहिं ते हज़ारे हमला थिया आहिनि ऐं उन्हनि हज़ारे हमलनि खां पोइ बि हीअ क़ौम पंहिंजे ख़िते खे ऐं ज़बान खे बचाईंदी रही आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं इहो सिंधी क़ौम खे सलाम आहे त हुननि अरबनि, अर्मुननि, यूनानियुनि ऐं ईरानियुनि सभिनी जा मुक़ाबिला कया, पर पंहिंजी ॿोली खे न छॾियऊं, पंहिंजे मुल्क जो बका ऐं बचा लाइ कमु कंदा रहिया। अवां ॾिसो त अॼु हिते ॻाल्हि थी आहे, लतीफ़ साईं जी गंज शरीफ़ आहे, 250 साल 300 साल 250 साल पहिरीं लिखियो वियो। उहो कहिड़े ॿोलीअ में लिखियो वियो उहो तव्हांजे साम्हूं आहे। मुख़्तियार मल्हा साहिबु तव्हां वटि बहितरीनु प्रेज़ेंटेशन ॾिनी ऐं आउं सम्झां थो त हुनजी प्रेज़ेंटेशन तमामु मालूमात वारी हुई। हाणे हुन अलबेरून जी ॻाल्हि कई। हाणे अलबेरूनी साहिबु जेको आहे सो 1000 साल पहिरीं माना 1017 में गुज़ारे वियोसीं। उनखां पहिरीं हू आयो आहे सब कॉन्टिनेंट में, 4 साल रहियो आहे।
हुन सिंधी ॿोली पंहिंजो लिखे थो त मूं सिंधी ॿोलीअ खे मुख़्तलिफ़ सिंधी ॿोलीअ खे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻाल्हाईंदे ॿुधो। माना 1000 साल अॻु बि सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई। सो आउं सम्झां थो त इहे हिकिड़ा बहस अहिड़ा आहिनि जिन लाइ मुज़ाकरा बि थियणु खपनि ऐं वर्कशॉप जा ई मौज़ू आहिनि। पर अव्हांखे शाबस हुजे डॉक्टर साहिबु जो अव्हां न फ़क़ति हिन ॾींहं ते खे यादि कयो पर 3 सालनि खां जेके अवॉर्ड पिया हुआ उहो हुननि खे तव्हां आलिमनि अदीबनि खे ॾिना। मां उनखे मुबारकबाद पेश कंदुसि ऐं आउं उमेद थो करियां त सिंधी लैंग्वेज पंहिंजे ॿोलीअ जे बका ऐं बचाव लाइ कमु कंदी रहंदी। ही इदारा ठहिया ई न करे आहिनि त उन ॿोलीअ जे लाइ कमु कनि। जेके इदारा सरकारी ग्रांटुनि ते हलनि था उन्हनि जो कमु आहे त उहो पंहिंजो असली कम ते तवजो ॾियनि। जेके असली कम ते तवजो न ॾींदा त पोइ हुननि जे इदारनि जो क़याम जेको आहे उहो बेमाना थी पवंदो। सो आउं सम्झां थो आउं तव्हांजो घणो वक़्तु कोन वठंदुसि। अवां वरी सभिनी जो थोराइतो आहियां जो अवां मूंखे ॿुधो। महिरबानी। साईं मदद अली सिंधी साहिबु अवां जी वॾी महिरबानी। अवां पंहिंजे क़ीमती ख़्यालनि जो इज़हार कयो। ऐं हाणे असांजे हिन अॼोके ॾींहं जे हवाले सां सिंधी आयोटा जे ॾींहं जे हवाले सां कयल ही जेको सेमिनार आहे एवॉर्ड तक़रीब आहे उनजा आख़िरी मुक़ररु ऐं असांजे हिन सदारती सथ में शामिलु असांजा इंतिहाई सीनियर अदीब उस्ताद ऐं सिंधी ॿोली जा घण घुरिया साईं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिबु। मां खेनि गुज़ारिश कंदुमि अव्हां जे भरपूर ताड़ियुनि में तो अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिबु। मुंहिंजा मान वारा दोस्तो, ऐं कॾहिं बि न चवंदा त मथे वेठल ऐं हेठि वेठल, इन करे जो हेठियुनि जो मथे वेठलनि जो दम हेठियुनि जे करे आहे। हेठियां न हुजनि त मथियां वीचारा छा कंदा। ॿी पहिरीं त मुंहिंजे जेके तकड़ियूं ॿुधियूं त मूंखे ख़्यालु पियो अचे त मां जेतिरो हिननि सभिनी ॻाल्हायो आहे कम अज़ कम एतिरो सभु ॻाल्हायां छो जो मूंखे इलाही मवादु आहे ॻाल्हाइण जो। पर आउं पाण थकिजी पियो आहियां। मूंखे जॾहिं दावत मिली मूंखे समेज साहिब नी समेज जो मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो पंहिंजो ईअं सम्झो त मुंहिंजे घर जो भाती आहे। हिन खां मूं इहो कोन पुछियो त हिते ॿियो छा आहे। ज़बानी दावत हुई त तव्हां अचिजो इनाम विराईंदासीं। ऐं पोइ तंहिंखां पोइ वरी हिकिड़ो फेसबुक ते ॾिठमि हिकिड़ो लेटर, मूंखे लेटर पहुतो कोन्हे। उन में लिखियो पियो सेमिनार बाए छा बाबति इहा ख़बर कान्हे। आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, हिकिड़ी न चवंदुसि, ॿ चवंदुसि, हिकिड़ी वरी पोइ ख़तमु थी वेंदी। पहिरीं ॻाल्हि इहा त हिते हिन फोरम तां आउं कंहिंजे नियत ते कोन पियो करियां शक, पर इहे जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं न ॿोलियुनि जे लाइ कमेटियूं ठहियूं वग़ैरह, ऐं मांझी साहिबु बि वेठो आहे ऐं आउं बि उन्हनि जो मेंबर हुउसि ऐं उन हितां तयारी करे मोकिलींदासीं। मूं ॾिठो त जॾहिं बि सरकारी पार्टीअ ते किथां ज़ोर थिए पियो त हुन हिकदमि असांखे हिते एक्टिवेट करे सिंध जो नालो, सिंधी ॿोली, सिंध जो करे ऐं उते पंहिंजा कहिड़ा कमु कंदा, पर असांजी लिख पढ़ सॼी उते वञी ग़ाइब थी वेंदी। तंहिं करे उन्हनि में हुननि जी नियत सही न हुई, हुनजो सियासी फ़ाइदो वठिणो हो। पर इसाक़ समेजो या ॿिया जेके दोस्त ॻाल्हाया विया उन्हनि सिंध जे मुहबत में ॻाल्हायो। हिकिड़ो सुवालु इहो थो पैदा थिए त सिंध जेका सिंधी ॿोली चऊंसीं, सिंधी ॿोली उहा आहे जेका असीं था ॻाल्हायूं या सिंध में रहंदड़ माण्हू था ॻाल्हाइनि या सदियुनि खां जेका सिंधी उन में ॻाल्हाई वेंदी हुई। छोजो मोहन दड़ी ॿोली बि सिंधी हुई, हीअ ॿोली बि सिंधी आहे। अॻिते हली जीअं इसाक़ चयो त ॿोली हिकिड़े बीहंदड़ ढंढ त न आहे, स्टेगनेंट वाटर न आहे, हीअ हिकिड़ो आबशार आहे, हिकिड़ो फ्लोइंग नदी आहे जीअं सिंधू नदी आहे। हिन में नओं पाणी बि शामिलु थींदो, पुराणो सां पाणी निकिरी वेंदो ऐं कॾहिं पाणी घटि ईंदो, कॾहिं पाणी वधीक ईंदो, कॾहिं पाणी थधो हूंदो, कॾहिं पाणी गरम हूंदो। त इन खे किथे असीं नथा चैनल राइज़ करे छॾियो। अॼु इहा घटि आहे, कल्ह वधीक हुई। एतिरी ॻाल्हि यादि रखणु खपे। इब्रानी ॿोली दुनिया जे क़दीम तरीन ॿोलियुनि मां हिकु हुई जेका कंहिं ज़माने में ख़तमु थी वई। 4 साल थिया आहिनि जो इब्रानी ॿोली खे वरी रिवाइव कयो आहे। उन में वरी पढ़ाइणु शुरू कयो अथनि। उन में मास्टर्स जा क्लासिस शुरू थी विया आहिनि। डेड लैंग्वेज आहे, इब्रानी खे डेड लैंग्वेज चयो वेंदो। संस्कृत डेड लैंग्वेज न आहे, उहो कंहिं नमूने किथे न किथे हले थी। त सिंधी ॿोली त हले पई,
कॾहिं हुन में अरबी लफ़्ज़ पिया अचनि, कॾहिं हुन में फारसी लफ़्ज़ पिया अचनि, कॾहिं हिंदी लफ़्ज़ ईंदा, कॾहिं हुन में कहिड़ा लफ़्ज़ ईंदा। सुवाल इहो थो पैदा अचे त असां सिंधी हुजण जे हैसियत सां पाण खे अहिड़ो कॾहिं बनायो आहे जो केरु माण्हू सिंधीअ में असां सां ॻाल्हाए। असां कहिड़ी ईजाद कई आहे, असां कहिड़ा मोटरवेज़ ठाहिया आहिनि, कहिड़ा असां पुलियूं ठाहियूं आहिनि, पुलियूं बि तव्हां जूं ॿाहिरियूं ठाहियूं, मोटरूं बि तव्हां वटि ॿाहिरां थियूं अचनि, कोप सासरूं ॿाहिरां थियूं अचनि, झंडी आहे, काशी आहे, गज आहे, इहे 4 शयूं आहिनि। बैलगाॾीअ खे बि असां बैलगाॾीअ तौरु नालो न लिखाए सघियासीं, इन जो नालो रखियो अंग्रेज़ी में बुलक कार्ट। बुलक कार्ट, हाणे उहा सम्झ में न पई अचे बुलक कार्ट छा आहे, बैलगाॾी आहे। त असां पंहिंजनि शयुनि खे एतिरो आम न करे सघियासीं। असां का हीअं त हींअर ॾिसो कंहिं ॿुधायो, शायदि मुख़्तार ॿुधायो त 25% हिंदू हूंदा हुआ ऐं एतिरा वग़ैरह। जेके 25% हिंदू कम्यूनिटी हूंदी उहा वापारी कम्यूनिटी हूंदी, उहो मिडिल क्लास हो असांजो, उहा पढ़ियल लिखियल कम्यूनिटी। उहा जॾहिं वई हली 45 47 में त बाक़ी बचा केरु, बाक़ी वॾेरा ऐं हारी, चंद माण्हू बचा, दाऊद पोटो वारा, मां डॉक्टर बलोच, नाला वठी वेंदासीं 25 माण्हुनि जा, ॿिया माण्हू किथे आहे। तव्हां पंहिंजी एजुकेशन खे ठाहियो, तव्हां पंहिंजे जेका दुनिया जी जेका इकोनॉमिक रेस आहे, इक़्तिसादी जेका रेस आहे, उन में हिसो वठो, समाजी रेस में हिसो वठो, सोशल लाइफ में हिसो वठो, अहिड़ियूं शयूं पैदा करियो जो दुनिया तव्हां ॾे ॾिसे। जीअं असीं ॾिसूं था दुनिया रां, असां कहिड़ी शइ कई आहे। असां हिकिड़ी मामूली नंढिड़ो पहाड़ी आहे, उन ते गाना ॻाए ॻाए मरी विया आहियूं, ऐं उन पहाड़ीअ ते अञा ताईं जनरेटर नथो पहुचे, रस्तो नथो पहुचे जो माण्हू असां खां ॿाहिरि ॿाहिरि को टूरिस्ट थी अचे। तव्हां वटि अहिड़ा स्पॉट्स आहिनि, तव्हां टूरिस्ट खे इनवाइट करे सघो था, उहे ईंदा त वरी उहे तव्हांजी ॿोली ॻाल्हाईंदा, उहे सिखंदा। अंग्रेज़नि छो ॿोली तव्हांजी ॻाल्हाई, छो जो हुननि खे हुकूमत करणी तव्हां ते, हुन ॻाल्हाई, ठीकु आहे, हुननि खे हुकूमत करणी तंहिं करे ॻाल्हायूं, तव्हांजो माल खणी वञिणो तंहिं करे रेलवे ठाहियूं, पर अल्टीमेटली त असांजूं थियूं न। जेकॾहिं का पुल हुननि ठाही त हुन पासे जो सामान खणी तव्हांजी बंदरगाह ते पहुचायूं त हुननि जे वञण खां पोइ त पुल असांजी थी वई न। इहे इन्हनि में ठहियूं, इहे जेको आबादगारी जा सिस्टम ठहिया। त हाणे असां कयो छा आहे, असीं कहिड़े कंध कीअं था खणी चई सघूं त असां वटि रुगो लैंग्वेज अथॉरिटी आहे तंहिं करे सभु कुझु। छा आहे लैंग्वेज अथॉरिटी? कुझु कान्हे, छो जो असीं आहियूं कुझु कोन, असांखे ॿुधण वारो केरु कोन्हे। अञा ताईं इहा हालत आहे त हिकिड़ो ॿी ॿोली ॻाल्हाइण वारो वेठो आहे, 5 सिंधी वेठा आहिनि, त सभई इहा ॿी ॻाल्हि इहा ॿोली था ॻाल्हाइनि, ऐं हुन माण्हू खे मौक़ो ई कोन थो मिले कॾहिं सही अखर पुट सघे। चवंदा आहिनि यार तव्हीं भला सिंधी ॻाल्हायो, असीं तव्हां सिंधी ॻाल्हायूं। असां उहा 2500 सालनि जी ग़ुलामी वारी ज़हनियत जेका आहे सा उहा असांजे ज़हन में मौजूदु आहे। इन मां निकिरूं, असां उहे कमु करियूं जीअं पंहिंजो हीअ जेको कंप्यूटर साइंस में कमु कनि पिया असांजा माण्हू। इहे नाला आहिनि न चंद, हिन हीअ शइ ठाही, हिन हीअ शइ ठाही, या ही जेके नवां नवां निकिता आहिनि नकुली सोच ऐं फलाण ही हू, इहे बि छा आहिनि असां लाइ उहे शयूं जेके असांजे नेचर में न आहिनि, जेके असांजे फितरत में न आहिनि, जिन सां असीं वाक़ुफ़ु न आहियूं, जिन खे सुञाणूं ई कोन था, उहा केतिरी बि हिते राइज कंदो को फ़ाइदो कोन थींदो। तंहिं करे असांखे ओसि ताईं त पहुचायो न। असांखे जी माना आहे असांजे माण्हुनि खे, असांजे ॿारनि खे, असांजे ॻोठ जे माण्हुनि खे, जेको हारी आहे त हुनखे पढ़ण को ॾोह आहे छा? पढ़ाई त सभिनि ते वाजिबु आहे न। पढ़ियल लिखियल हारी हुजे, तव्हां पढ़ाऊं जंहिं पढ़ियो हूंदो हुयो सबक़ु, त हिकिड़े माण्हू खे ख़तु मिलियो, ॿिए खां पढ़ाई, उन लिखी त बाबा लिखियो अथई त तुंहिंजा 200 रुपया मूं तोखे ॾियारे मोकिलिया, राति जो चोर खणी वियुसि। त उहो अनपढ़ियल न हुजे, पढ़ियल हुजे त 200 उन कोन खॼनि आहे। असांखे अञा ताईं उनजो अफ़सोस लॻो पिया। त पंहिंजे पाण खे ॾिसूं, असां पाण कहिड़ी कंट्रीब्यूशन करियूं पिया। असां जंहिं ॿोली उहा ई हलंदी जेका बाज़ार में हलंदी, जेका दुकान ते हलंदी, जेका सौदे लिखण में हलंदी। ॿोली आहे रुगो गज ऐं दबकी ऐं विञणीअ ते कोन हलंदी। या त उन्हनि खे बि तई अहिड़ो बनायो जो माण्हू वठण लाइ आता हुजनि, नालो वठनि। असां जे रेल ते आई त उन जो नालो रेल ई हो, ट्रेन ई हो। गिलास मिलियोसीं त नालो गिलास ई हो, जग मिलियो त नालो जग ई हो, टिशू पेपर जो नालो अञा ताईं टिशू पेपर आहे। असां कहिड़ो टिशू पेपर ठाहियो आहे जेको ॿिया ई वठनि ऐं उहो असांखां अची चवनि था इहो टिशू पेपर त असांखे ॾियो। रुगो जज़्बातियत कान हलंदी, रुगो ईअं नालो कोन हलंदो। पर इन लाइ असांखे हिकिड़ो वॾी जदोजहद करणी आहे। हम करणु खपंदी हुई, पर छा आहे त मूं इहो चयो त असांजो जेको पढ़ियल लिखियलु तबिको उहो छॾे वियो पाकिस्तान। बाक़ी जेके बचा उहे लॻा इन में कहिड़ियूं ज़मीनूं ॾियनि, जिन जो खातो फेरायो वञे, कहिड़ियूं ज़मीनूं पंहिंजे खाते कयूं वञनि।
चङा चङा वॾा माण्हू हुन में महफ़िल थी आहे, ख़तमु थी आहे। बहरहाल इहो जेको मुज़ाकिरो आहे ॿोलीअ जो, इन जा ॿई पहलू आहिनि। हिकिड़ो त हुनजो टेक्निकल पहलू आहे जेके इन्हनि दोस्तनि ॻाल्हायो, आफ़ताब ॻाल्हायो, असांजे पंहिंजो मुख़्तियार ॻाल्हायो, ॿियनि बि जिन ॻाल्हायो त हुननि, इहो टेक्निकल पहलू ज़रूरु आहे, पर इहो टेक्निकल ई रहंदो ऐं इन्हनि किताबनि में रहंदो ऐं उहो ई माण्हू सम्झी सघंदो ऐं ॾेखारे सघंदो। जंहिं वटि इहो प्रोजेक्टर हूंदो, जंहिं वटि इहा स्क्रीन हूंदी, त हीअ न स्क्रीन ठाहे सघंदो न प्रोजेक्टर ठाहे सघंदो। तंहिं करे तव्हीं पंहिंजा स्क्रीन ऐं प्रोजेक्टर ठाहियो, तव्हांजी ॿोली ॿी दुनिया जी ॿोलियुनि जहिड़ी थी सघे थी। बहरहाल तमामु सुठो पंहिंजो हिन हिते हिकिड़ो वॾी ॻाल्हि इहा आहे त ख़बर न आहे माण्हुनि खे कहिड़ो आसिरो न थियो, सभु वेठा आहिनि, कोई कोन वियो आहे। हूअं छा हूंदो आहे त हेसि ताईं अधु माण्हू ख़ाली थी वेंदा आहिनि ऐं मूंखे त घणो करे आख़िरी 10 माण्हुनि सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे, त माण्हू ख़ुशि हुउसि त बाक़ी 10-12 बचंदा, उन्हनि खे घुमनि। पर साईं हीअ आख़िरी लाइन ताईं माण्हू वेठा आहिनि ऐं उहे सभु सम्झनि पिया, तंहिं करे मूंखे सम्झी थो ॻाल्हाइणो पए। तव्हीं त फाथे रहियो न, तव्हांखे त मथे विहारे पंजोड़ में ऐं सभिनि जे अॻियां हीअ सभु वरी नाराज़ आहिनि त हीअ पाण मथे वेठा आहिनि, हेठि वेठा आहियूं। अड़े बाबा तव्हीं आराम सां वेठा आहियो, 4 दफ़ा मुख़्तियार ॿाहिरि वियो आहे, 4 दफ़ा आयो आहे, मूंखे 4 दफ़ा वञण जी ज़रूरत पई आहे, पर आउं कोन वियो आहियां। बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि खे ऐं तव्हांखे वाक़ई समीर साहिबु तव्हांखे मुबारकबाद हुजे इदारे खे ज़िंदह रखण लाइ। ॾिसो न, रुगो कम जूं ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि, हीअ ॻाल्हि चइनि माण्हुनि खे गॾु करे कुझु करियो था त उहो वॾी ॻाल्हि आहे। हीअ त तव्हां हिकिड़ो हेतिरनि सारनि किताबनि ते इनाम ॾिना आहिनि, माण्हुनि खे घुरायो अथव ऐं इनशा अॻिते बि तव्हांजा ई प्रोग्राम हलंदा। महिरबानी। साईं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिबु, तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। तव्हां हिन सॼे असांजे प्रोग्राम खे वाइंड अप कयो ऐं समअप कयो। एक्चुअली मां सम्झां थो त असां सभई जेके हिते गॾु थिया आहियूं उहे हिकु उमेद सां गॾु थिया आहियूं। असां वटि का बि मायूसी कोन्हे का, असां वटि हिकु उमेद आहे, असां वटि हिकु ख़ुशबू जो झोंको आहे। ऐं उस्ताद बुखारी बि चयो हो त जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। त पाण गॾिजी ही फुड़ो फुड़ो करे सिंध संवारण जो कमु कयूं था। ॿोलीअ जो कमु बि यकीनी तौर ते सिंध संवारण जो कमु आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं साईं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिब जन खे ॿुधायां त असां सभु इन करे वेठा आहियूं जो असांखे हाणे जेको आहे सो डिनर जे लाइ अॻिते हलणो आहे। थैंक यू वेरी मच।